अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। ड्रामा सीरियल पंजाबेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे जेको आहे ॿिन्ही तरफ़ ॿिन्ही धुरियुनि जो एक्शन ॾिसण वटां तव्हांखे मिलियो, जंहिंमें होॾां अकबर ख़ान हेॾो चाकर ख़ान वारा ऐं विच में रुंडो फुल फ़ाइदो वठणु चाहे पियो। जी हाँ दोस्तों, हाणे इन ड्रामे जो एक्शन काफ़ी किस्तनि ताईं तव्हांखे इहो बदिले जी बाहि में ॿई वॾेरा तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। जीअं जीअं एपिसोड अॻिते वधंदा वेंदा तीअं तीअं ड्रामो ज़बरदस्त बेहतरीन थींदो वेंदो। दोस्तों अचण वारे एपिसोडनि में काफ़ी अहिड़ा सीन बि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें जेको आहे अकबर ख़ान चवंदो मां हिन इलाइक़े जो वॾेरो आहियां। चाकर ख़ान चवंदो भला मां छो झुकां, हू वॾेरो आहे त यानी हिक ॿिए खे मारण जे लाइ बि ही फुल तयारु थी वेंदा। ऐं अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे काफ़ी सीन अहिड़ा ॾिसण वटां मिलंदा। थी सघे थो ईद वारे ॾियारनि में ड्रामो पंजाबेरी न हले, मथां मश्करी वारा ड्रामा ईद जा बकरा ईद जा ड्रामा जेका हलंदा आहिनि उहे हलनि, लेकिन हीउ ड्रामो ख़तमु कोन थींदो। अगरि न बि अचे किस्त वहम न कजो, तव्हां मथां परेशान थी वञो त ड्रामो छो बंदि थी वियो, छाजे करे बंदि थी वियो, कहिड़ी ॻाल्हि जे करे बंदि थी वियो। वीडियो पोइ पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।